बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, उम्मीद है तो तव्हां बिल्कुलु ठीक ठाक होंदा, चाक ऐं चङा भला होंदा। असांजो हमेशह पंहिंजे बाजारे रब धणीअ खां अवां सभिनी जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल अल्लाह पाक अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। दोस्तों, मौलाना ज़फ़र अहमद उस्मानी सऊदी अरेबिया हज करण जे लाइ उन दौर में हिंदुस्तान खां वियो हुयो जंहिं वक़्तु माण्हू बहरी जहाज़नि में सफ़र कंदा हुआ। सो जॾहिं वापसि आया त उन्हनि पंहिंजो हिकिड़ो वाक़ियो तहरीर कयो जंहिंमें लिखियो त मूंखे ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिं लाजवाब न कयो, पर हिकिड़े यतीम छोकिरे मूंखे मदीना मुनव्वरा में लाजवाब कयो। वाक़ियो लिखंदे उहे लिखनि था त ईअं थियो जो असां जॾहिं मदीना में पहुतासीं त असां मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भर में ई पंहिंजो ख़ैमो लॻायोसीं त जीअं असांखे मस्जिद नबवी में हरम में असांखे जल्दी पहुचण में जल्दी थी वञे, देरि न लॻे। सो उन्हनि चयो त गर्मीअ जी मौसम हुई ऐं गर्मीअ जी मौसम में असां जॾहिं मंझंदि जो वेही मानी खाईंदा हुआसीं त उतां भर मां ई असां हिंदाणा वठंदा हुआसीं ऐं हिंदाणा वठी खाईंदा हुआसीं त जीअं गर्मी जी शिदत कुझु घटि रहे। सो जॾहिं असां उहे हिंदाणा कटे ऐं उन्हनि जूं जेके फारूं आहिनि, छिलका जेके हूंदा आहिनि हिंदाणे जा, खल जेका आहे उहा असां उछलाईंदा हुआसीं त उन ढेर ते हिकिड़ो असांखे ॿारड़ो नज़र आयो, जेको उन हिंदाणे में थोरी जेका बचियल हूंदी आहे ॻाढ़ाण, त उहा कटे करे ऐं उहा उतां खाई ऐं पंहिंजो पेट भरे पियो। सो मूं जॾहिं उनखे ॾिठो त मूंखे तड़प थी ऐं उन सां वञी मूं ॻाल्हायो। उन मासूम खां मूं सुवाल कयो त पुट, तव्हां हीअ जेका त छो था कयो ईअं, तव्हां छो था हितां खाओ? त उन मासूम ॿारड़े ॿुधायो त चाचा, मां यतीम आहियां, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे ऐं मुंहिंजी माउ जेका आहे उहा इद्दत में वेठी आहे, सो असांखे खाइण पीअण जे लाइ कुझु कोन्हे, इन जे लाइ मां हीअ खाई ऐं पेट भरियां थो। त मौलाना साहिब जन फरमाइनि था त मूं उनखे चयो त तव्हां असां सां अचे ऐं गॾु मानी खाओ। त उन मासूम चयो त जीअं त मां मेज़बान आहियां, हितां जो रहाकू आहियां मदीने जो, इहा मुंहिंजी गैरत गवारा नथी करे त मां आयल मुसाफ़िरनि खां खाधो घुरी ऐं खावां। त उन ॿार जी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, मुतासिर कयो मूंखे। बहरहाल असां सभिनी गॾिजी उनखे ज़ोर भरियोसीं त बाबा तव्हां अचो ऐं असां सां वेही करे रोज़ानो मानी खाईंदा करियो। हू हर भेरे न पियो करे, नेठि आख़िर असांजे घणे इसरार ते उन चयो त चाचा ठीकु आहे, मां तव्हां सां सुभाणे खां वठी मानी खाईंदुसि। ॿियो ॾींहुं थियो त हू असां सां गॾु अची वेठो, असां सां गॾु उन मानी खाधी ऐं ईअं आहिस्ते आहिस्ते उन सां आशना थी वियासीं, वाक़फ़ियत थी वई, ॼाण सुञाण थी वई ऐं उन सां ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। मौलाना साहिबु चयो थो त इन दौरान मूं उन ॿार खे चयो त जेकॾहिं तव्हां असां सां हिंदुस्तान हलो त तव्हांजी किफ़ालत मुंहिंजे मथां आहे, मां तव्हांखे मदरसे में बि पढ़ाईंदुमि, सुठियूं यूनिवर्सिटियूं बि हिंदुस्तान में आहिनि, सुठा स्कूल बि आहिनि, त तव्हांजो यूनिवर्सिटी ताईं जो जेको सॼो ख़र्चु आहे उहो मुंहिंजे मथां आहे ऐं मां तव्हांखे उते पढ़ाईंदुमि। त उन मासूम चयो त मां पंहिंजी अमड़ खां पुछां, अमड़ खां मालूमात वठां, जेकॾहिं इजाज़त मिले थी त मां तव्हां सां ज़रूरु हलंदुसि। सो मौलाना साहिब जन लिखनि था त जॾहिं आख़िरी ॾींहं आया ऐं असांजी रवानगीअ जो वक़्तु आयो त ॾिठोसीं त उहो छोकिरो पंहिंजो सामान, सफ़र जो सामान ॿधी ऐं असां वटि अची पहुतो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त इन ॿारड़े खे असां गॾु वठी वेंदासीं, जेको 10-12 सालनि जो ॿारड़ो हुयो। सो जॾहिं असांजो काफ़िलो रवानो थियो, मदीने खां ॿाहिरि असीं निकितासीं ऐं सफ़रु असांजो शुरू थियो त मुंहिंजे हथ में उन ॿारड़े जो हथु हुयो ऐं असां पंधु काफ़िले सां गॾु हलूं पिया। त उन मूंखां सवाल कयो त चाचा, छा उते मूंखे सुठा मदरसा मिलंदा? त मूं चयो हा बिल्कुलु, मदरसा तमामु बहितरीनु आहिनि हिंदुस्तान में ऐं तालीम तमामु सुठी आहे। उन वरी सवाल कयो त छा उते सुठा स्कूल बि आहिनि? त मूं उनखे चयो हा बिल्कुलु, तमामु सुठा स्कूल आहिनि ऐं उते तव्हांजी पढ़ाई ॾाढे भले नमूने सां थी वेंदी। वरी उन ॿार सवाल कयो त छा उते मूंखे रिहाइश ऐं आलीशान कपिड़ा पहिरण जे लाइ मिलंदा? त मूं उनखे चयो हा अल्हम्दुलिल्लाह, सभु कुझु असां वटि आहे ऐं तव्हांखे सुठा मिलंदा सॼा कपिड़ा वग़ैरह। उन मासूम ॿारड़े वरी सवाल कयो त चाचा, छा मूंखे उते फुटबॉल खेॾण जे लाइ बि ग्राउंड वग़ैरह मिलंदा, मां उते फुटबॉल खेॾी सघंदुमि? त मौलाना साहिबु चयो त हा बिल्कुलु, असां वटि हिंदुस्तान में तमामु घणा असां वटि ग्राउंड आहिनि ऐं फुटबॉल खेॾी वेंदी आहे हिंदुस्तान में। ईअं कंदे जीअं असां ॿाहिरि निकिरंदा आयासीं मदीने खां त गुंबद ख़िज़रा ते असांजी नज़र पई त उते बीही ऐं उन मासूम वरी हिकिड़ो मूंखां सवाल कयो त
त चाचा छा हिंदुस्तान में ई गुंबद ख़िज़रा बि आहे? त हिते मुंहिंजो रूह तड़पी पियो। मूं हुनखे चयो त पुट जेकॾहिं इहो हिंदुस्तान में हुजे हा गुंबद ख़िज़रा त असां हेॾो पंधु करे हिते छो अचूं हा? इन ते ॿार मूंखां फ़ौरन हथु छॾायो ऐं मूंखे चवणु लॻो त चाचा मूंखे मुफ़लिसी क़बूल आहे, मूंखे बुख बदहाली क़बूल आहे, मूंखे ज़लालत क़बूल आहे, पर मां गुंबद ख़िज़रा खां परे वञा इहो मूंखे हरगिज़ क़बूल न आहे। मुंहिंजी दिलि टुटी पवंदी। ईअं कंदे हू ॿारड़ो हथु छॾाए ऐं डुकंदो हलियो वियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे नज़रुनि खां ओझल थियो ऐं हू मदीने में वञी दाख़िल थियो। मौलाना साहिब जन सॼी उमिरि इहो वाक़ियो ॿुधाईंदा रहिया ऐं सॼी उमिरि इहो वाक़ियो ॿुधाईंदे ॿुधाईंदे रोईंदा हुया। त दोस्तो असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो मक़ाम आहे त हर उम्मतीअ जी इहा दिली ख़्वाहिश हुजे थी त असां पंहिंजे अखियुनि सां गुंबद ख़िज़रा जी ज़ियारत कयूं। अल्लाह ताला अवां सभिनी खे, मूंखे, असां सभिनी खे गुंबद ख़िज़रा में हाज़िरी नसीब फ़रमाए, रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चावट चुमाए ऐं अखियुनि जो ठार नसीब फ़रमाए। आमीन सुम आमीन। जे वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि ॾांहुं बि ज़रूरु मोकिले छॾिजो। ॿी वीडियो में वरी अवां सां मुलाक़ात थींदी। उन वक़्त ताईं पंहिंजे दुआनि में पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे यादि रखिजो। मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।